به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم فوجد عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज रौनक अफरोज सादत किराम उलमाए इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो भाइरो अॼु असां जंहिं नूरी महफ़िल में शरीक थिया आहियूं हिकु रब्बानी आलिम सालिह वलीअ बरगुज़ीदा बाने हज़रत साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह जो ॾियारो पिया मल्हायूं जन साईं जन खे ॾिठो उन्हनि खे अॼु बि अखियूं ॿूटींदा त साईं जी तस्वीर साम्हूं अची वेंदी सूरत सुहिणी सीरत सुहिणी गुफ़्तार मिठी किरदार सुठो ॻाल्हाइनि त दिलियूं मोहिनि हलनि त हलण निरालो ऐं मूंसां साईं जन जी वॾी शफ़क़त ऐं प्यार हूंदो फोन कंदासीं मां चवंदो पियो तव्हांखे साईं मुंहिंजे लाइ भाग आहे वक़्तु आहे तव्हां ईंदा ऐं कॾहिं कॾहिं मूंसां फोन ते लाज़िम ॻाल्हाईंदा महीने ॿिए महीने 6 महीने साईं कमकार कोन्हे बसि दिलि खुलियो त मां तव्हां सां ॻाल्हायां ख़सीस तालिब इल्म आहियां मुंहिंजी का हैसियत ई कोन्हे ऐं इहा उन्हनि जी ज़र नवाज़ी हुई ॻाल्हाईंदा शफ़क़त फरमाईंदा दुआ ॾींदा मां ईअं चवंदो आहियां त इहो दौर ॾाढो ख़ैरपुर नाथन शाह जे लाइ सुनहरी दौर हो हेॾो हज़रत साईं छुटल शाह रहमतुल्लाह अलैह हेॾो साईं सैयद ताज रहमत जो सायो हुया ऐं साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह इल्म जी ख़िदमत कई दीन जी ख़िदमत कई दीन जो चराग रोशन कयो जेको अॼु बि सिंध में बलूचिस्तान में उहे आलिम आहिनि हाफ़िज़ आहिनि जेकी साईं जा शागिर्द आहिनि साईं जा बच्चा नेक सालिह बरगुज़ीदा आहिनि जेकी संदन उन चिराग खे अॼु रोशन कयो पिया ऐं इंशाअल्लाह इहा रोशनी क़यामत ताईं चिमकंदी रहंदी साईं जन जेको इल्म जो दर्स जारी फरमायो आहे संदन बच्चा दीन जी ख़िदमत कनि पिया
सदन शागिर्द वरी शागिर्दन जा शागिर्द अला कंदो यो सिलसिलो क़यामत ताईं पियो हलंदो। मां वाट वेंदे हिकिड़ो नंढो शेर ठाहियो आहे, चाहियां थो तव्हांखे ॿुधायां। जी तव्हां के ॻाल्हायो था, के तो ज़बानूं भर छॾे आया आहियो। खुदा खुश कंदो। तो तेरा मतलब जी सदाई, तो तेरा मतलब जी सदाई, ए ताज मोहम्मद साईं। ए ताज मोहम्मद साईं, तो नजर करम फरमाई, ए ताज मोहम्मद साईं। तू इल्म अमल जो पे कर, तू इल्म अमल जो पे कर, तू ज़ाकिर साबिर शाकिर, तू इल्म जी वंड वडाई, ताज मोहम्मद साईं। तो इल्म जो बूटो पायो, तो इल्म जो बूटो पायो, कुरान हदीस सिखायो। तो नात नबी जी टुकाई, ताज मोहम्मद साईं, ताज मोहम्मद साईं। तुझा बचड़ा सूफी साल सब साल आमिल आलिम, तू सीने ससन खेलाई, ताज मोहम्मद साईं, ताज मोहम्मद साईं। तुझो फैज़ जान में जारी, तुझो फैज़ जान में जारी, चवे करमुल्लाह गफारी, हर दिल में जिंदा आई, ताज मोहम्मद साईं, ताज मोहम्मद साईं। हिकिड़ा ॼावा जिंदगी गुज़ारियो, मुआ त मरी विया, हिकिड़ा मरण खां पोइ बि ज़िंदा, दुनिया खां लॻण खां पोइ बि ज़िंदा, उन्हनि जो ज़िक्र ज़िंदा, उन्हनि जो नालो ज़िंदा, उन्हनि जो इल्म ज़िंदा, उन्हनि जो अमल ज़िंदा, उन्हनि जी तालीम ज़िंदा, उन्हनि जा बच्चा ज़िंदा, उन्हनि जो फ़िक्र ज़िंदा, उन्हनि जी ॾसियल राह सां जारी इंसान। ऐं इहा ख़ूबी हर कंहिंखे न मिलंदी अथव। मुक़ाम भरिया पिया आहिनि। गुरुनानक जा चौथे पासे में घणा मुक़ाम आहिनि जी, मुक़ाम भरिया पिया आहिनि। असां वॾा हुया कंधार मुड़ुस, ॿ मुड़ोटे हलंदा, चवंदा सिज मूं ते थो लहे विया। अॼु को हुननि जे नाले वठण वारो बि कोन्हे, अॼु को हुननि खे यादि करण वारो कोन्हे। सैयद जुड़ियल शाह जो नालो ज़िंदा, सैयद मिस्री शाह जो नालो ज़िंदा, साईं छुटल शाह जो नालो ज़िंदा, साईं सैयद ताज मोहम्मद शाह जो नालो ज़िंदा। इन्हनि माण्हुनि खे फैज़ ॾिनो, रंग ॾिनो, रूहानियत ॾिनी, इल्म ॾिनो, फ़िक्र ॾिनो।
ये मानव के दिल में जिंदा है जी हय्युन फी कुलूबिना अल्लाह जो वली मानव के दिल में जिंदा रहंदो आहे कलंदर जिंदा फिटाई जिंदा रोजे धनी जिंदा मुर्शिद पीर मिठो जिंदा सरदार मशहूरन वालो साईं जिंदा मुर्शिद मातली वालो जिंदा हजरत साईं मियां महमूद जिंदा पाकरानी वालो साईं जिंदा दिल में जिंदा दिल में सुभान अल्लाह जियां जियां वक्त गुजरंदो वेंदो तीअं तीअं उन्हनि जी मुहबत घट भी न वधंदी कलंदर आयो ओ अज़रबैजान का परदेसी मुसाफिर के जातो न जातो तगड़ी ते वेठो अज सॼी दुनिया थी सुञाणे सतरों ने जे दर्जो सलामिया वजीर आजम उनजे दर्जो सलामिया वजीर आला उनजे दर्जो सलामिया सॼो पाकिस्तान घुमो कंहिंजे दर जो सोनो दरवाजो कोन हूंदो कंहिंजे घर जो सोनो दर न हूंदो पर जे सोनो दरवाजो आहे कलंदर जो आहे वरी ॿियो दाता गंज बख्श लाहौर वारे जो सोनो दरवाजो माण्हू सोने जे दरे जे लाइ सिकंदा पिया काठ ते बि ज़रूरु लॻो पियो मूंखे सही वज़न मालूम न आहे पर मूं ॿुधो आहे त पीर सिंह रोज़े धनी बादशाहनि जे कुब्बे शरीफ़ ते बि मण खां मथे सोन लॻल भला तव्हां केतिरो आहे मां त मूंखे पूरी मालूम न आहे पर चवनि था त एतिरो सोन नथो लॻल दुनिया उन्हनि खे विसारींदी न आहे दुनिया उन्हनि खे सलाम कंदी आहे किताबनि में खिताबनि में शेरनि में गज़लनि में शाइरनि जे ज़बान ते नसर नवीस हुजे नज़म निगार हुजे उन वटि उन माण्हू जो नालो ज़िंदा हूंदो आहे जेके इश्क ज़िंदा करे छॾींदो जेके इल्म ज़िंदा करे छॾींदो आहे जेके फ़िक्र ज़िंदा करे छॾींदो आहे जेके मदीने वारे साईं जी मुहब्बत ज़िंदा करे छॾींदो जेके अल्लाह जी मुहब्बत ज़िंदा करे छॾींदी आहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैहि या मुस्नदुल फिरदौस में रिवायत यह रिवायत फतहुल कदीर में भी आहे कंजुल उम्माल में भी रिवायत हजरत अनस बिन मालिक रजी अल्लाह तआला अन्हु तो चवे मुझे दिलबर मोहम्मद करीम फरमायो अक्सरू मिनल मारिफ मिनल मुमिनीन फ इन लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामह मोमिन बना अल्लाह हमारा सैयद सादात इन्हनि सां हर गुण में जोड़ींदा कयो हर गुण सां तारुफ़ कंदा कयो मान तो मदीने वारो साईं मिनल मारिफ इन्हनि सां खणी सुना पैदा कयो सुभान अल्लाह हर गुण पंहिंजी पासरे में वेठी जिंदगी रात भरंदो आहे सुभान अल्लाह लांडर आहे तुंहिंजे कोले वेठो आहे सुभान अल्लाह हरू अल्लाह जे माननि सां कचहरी कयो वेझो वेहो शनाख्त पैदा कयो सुञाण पैदा कयो उन्हनि सां पंहिंजो तारुफ़ करायो
साईं फरमाया इन लिकुल्लि मुमिनिन शफाअतन इंदल्लाहि यौमल क़ियामा। क़यामत जे ॾियारे में हर मोमिन तव्हांजी सिफारिश कंदो, शफाअत कंदो, गवाही। सुभान अल्लाह। क़यामत जे ॾियारे अल्लाह खे चवंदो हे जेको माण्हू दिलि जुल्म मोट ते पवंदो, इहो माण्हू आहे जेको मुंहिंजी ख़िदमत कंदो हो, मूंसां रसरियान कंदो हुयो, कचहरी मूंसां कंदो हुयो। साईं फरमाइनि था त हर मोमिन क़यामत जे ॾियारे पंहिंजे ॼातल सुञातल माण्हुनि जी अल्लाह वटि सिफारिश कंदो, उन्हनि खे छॾाईंदो, जन्नत में पुॼाईंदो। तेरे साथ वॾी चापलूसी थो करे, मूंखे ख़बर आहे वठा जेको हिते ई वोट वठी वियो त पासो संभाले ई वॻो अॻिते कहिड़ा फाड़ा मारींदो। जे हिते तुंहिंजी संभाल वारनि जी मुंडी में ख़ैर कोन सम्झा सघी ज़मीन करे पंहिंजो वडेरनि सां, अमीरनि सां, आफीसरनि सां राशा खाशा कंदे, मुलाक़ातूं कंदे, चांहि जी दावत ॾींदे, कुझु कोन वरंदुई। मदीने वारो जो फरमाए त हिननि आलिमनि, हिन सैयदनि सालिहनि सां यारी रखो, इन्हनि जी कचहरी में वे, ये हिते बि दुआ ॾींदई, हुते बि शफ़ाअत कंदई। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि सुनन तिरमिज़ी में रिवायत आ, यह रिवायत इमाम गज़ाली बांदिया हजरत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे। मदीने वाले साईं फरमायो इन मिन उम्मती यशफअु लिल फ़िआम मिनन नास। मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो मर्द उथंदो, वॾी जमात जी शफ़ाअत करे उन्हनि खे छॾे। सुभान अल्लाह। वॾी जमात जी हिकिड़ो माण्हू वॾी जमात खे छॾे। सुभान अल्लाह। वमिनहुम मन यशफअु लिल क़बीलते, हिकिड़ो वली उथंदो पूरे जो पूरे कबीले जी शफ़ाअत। सुभान अल्लाह। कबीलो माना हिकिड़ी ज़ात, हिकिड़ी क़ौम, लांडर हिकिड़ी क़ौम, कासिर हिकिड़ी क़ौम, खोसा हिकिड़ी क़ौम, पूरे कबीले खे हिकिड़ो वली छॾाए वठी। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। हदीस तो पढ़ा, पहिया शेर कौन तो पढ़ा, गजल बोलूं कौन तो पढ़ा, मुस्तफा जी हदीस तो पढ़ा। सुभान अल्लाह। साईं फरमायो व मिनहुम मन यशफअु लिल असबा, हिकिड़ो माण्हू वरी के हिक टोली जी शफ़ाअत करे। टोली सुभान अल्लाह। उन्हनि जी शफ़ाअत कंदो। वमिनहुम मन यशफअु लिर्रजुल हत्ता यदखुलुल जन्नह, वो हिकिड़े जी सिफारिश कंदो। सुभान अल्लाह। को हिकिड़े जी शफ़ाअत कंदो, पर उहे जंहिंजी शफ़ाअत कंदा न कबीले जी करे, वॾी जमात जी करे, या टोली जी करे, या हिकिड़े जी करे, हत्ता यदखुलुल जन्नह, एसी ताईं शफ़ाअत कंदो कंदो रहंदो हत्ता यदखुलुल जन्नह, जैसी छॾाए जन्नत में न पहुचे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। मिसाल मां वॾो साहब मुंहिंजो मौत किदा, उनखे चवां यार वॾा साहब नंढड़े पंज जी पालक थिए, चई वॾे खे बि सबक कंदो। पर टे ॾींहं वरी फोन कया, नंढड़े मुआ जो कमु कई कोन कई, हासिल कयां थो, वरी ॿ टे ॾींहं गुज़रिया, वरी फोन कयां थो, अबा वॾेरा साहब वो मुआ ने
फकीर जो कम कई या न कई न छड़ी तो सां जैसी देर तो कम न करे अरबी में के सरवा हत्ता साईं फरमाता सुफारिश रब के कंदो पियो कंदो हत्ता यदखुलुल जन्नत जैसी छड़ा है जन्नत में न दाखिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह ताकि गलत बात भी अल्लाह हमारा नोट छोड़ता बने या तो सुनिए के या सादत सुनिए के छो हुनन के नाज़ पंहिंजे अमलनि जो असांखे अमलनि जो नाज़ कोन्हे असांखे पंहिंजे मुर्शिदनि अल्लाह वारनि सालिहनि जे मथां नाज़ असांखे मदीने वारे साईं जे मथां सुभान अल्लाह सुभान जे अल्लाह वञनि बादी में वञनि असां वञूं त पोइ सुभाणे त उहे न वञी पाले पंहिंजे तॾहिं जो नंढ त को सुञाणंदो आहे न सुभान अल्लाह पंहिंजे तॾहिं ते आयल कुते जो बि ख़्यालु कबो आहे हे त वरी बि माण्हू आहे जे उहो बचे भली सगो जरूर नंढ सुञाणंदो मालिक सही हाणे जहिड़ो तहिड़ो हिनखे छॾी तंहिंजे करे हुनजो नसीब में ई कोन्हे वली वटि ईंदो छो जो सुभाणे जो थिए इहो त तव्हां सुञण जे हिसे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी ॿी रिवायत किताब तौहीद में इमाम इब्न खुसैमा रिवायत आंदी अल अहादीसुल मुख्तारा में रिवायत इमाम अबू नुऐम भी रिवायत आंदी हजरत उमर जो पुत्र हजरत अब्दुल्ला सो रिवायत करे सुभान अल्लाह मदीने वाले साईं फरमायो युकालु लिर्रजुलि यौमल क़ियामत कुम फशफा हिकिड़ो अल्लाह वारो ईंदो उनखे रब फरमाईंदो कुम उथी बाक़ी छॾ सुभान अल्लाह हेॾो गोॾी मोबाइल नथी विसरे घणी घणी त हदीस ॿुधो को क़ुरान ॿुधो का नसीहत जी ॻाल्हि ॿुधो सुभान अल्लाह आका फरमायो त हिकिड़ो माण्हू अल्लाह वारो सालिह माण्हू ईंदो रब फरमाईंदो कुम उथी फशफा हे महशर जो मैदान ते वञी शफ़ाअत कर सुभान अल्लाह रश में ॻोल्हण में सुभान अल्लाह अब जब माण्हू तव्हांखे 30-35 लख उते ई माण्हू ॻोल्हण जो समुंड में सुई ॻोल्हणी आहे महशर जे मैदान में जॾहिं सारी इंसान ज़ात इकट्ठी हूंदी रुगे हिन वक़्त में 8 अरब माण्हू इंसान 8 अरब दुनिया में तन मां 2 अरब मुस्लमान आहिनि अरब समझो था अरब ये अरब जेके नोड़ वारा ये न सुभान अल्लाह सुभान अल्लाह 100,000 थींदो आहे लख 100 लख थींदो आहे किरोड़ वरी 100 किरोड़ थींदा आहिनि हिकिड़ो अरब सही आहे न सही आहे न 100 किरोड़ हिकिड़ो अरब थींदो आहे हींअर सॼे पाकिस्तान जा माण्हू गॾु कजनि 25 किरोड़ आहिनि हिकिड़ो अरब न आहे 25 किरोड़ आहिनि उते जॾहिं अरब इंसान गॾु थींदा उते माण्हू खे ॻोल्हण बि त का वॾी ॻाल्हि हूंदी न वलीअ खे थींदो कुम उथी फशफा वरी शफ़ाअत कर इहो शफ़ाअत सुभान अल्लाह इहो उथंदो वञी शफ़ाअत कर सुभान अल्लाह वली जो उथंदो न वञी शफ़ाअत कंदो फयशफा लिक़बीलतिही को पंहिंजे कबीले जी शफ़ाअत कंदो पंहिंजे पाड़ो पंहिंजो कबीलो पंहिंजी ज़ात वारनि जी सिफारिश कंदो फयुक़ालु लिल आख़िर वरी ॿिए वलीअ खे रब फरमाईंदो तुम उथ सुभान अल्लाह फशफा मंसूर सिफारिश कर फयशफा लिअहलिल बैत वो उथंदो रुगे घर वारनि जी सिफारिश कंदो घर जा भाती 15 20 50 100 घर वारनि जी शफ़ाअत कंदो फयुक़ालु लिल आख़िर कुम फशफा फयशफा लिर्रजुल वरजुलैन अला क़द्रि अमलिही
हिकिड़ो माण्हू ॿिनि ॼणनि जी शफ़ाअत कंदो, को हिकिड़े जी सिफारिश कंदो, को कबीले जी शफ़ाअत कंदो, को पाड़े जी शफ़ाअत कंदो, को हिकिड़े घर जी सिफारिश कंदो। इहो छा जे करे? अलाह क़दर अमली, जंहिं वटि जेतिरा अमल हूंदा, जंहिं वटि जेतिरियूं नेकियूं हूंदियूं, उहो ओतिरी सिफारिश कंदो। जेतिरो दुनिया में कायो आहे, कमायो आहे, मेहनत कई आहे, रब जे दर ते इबादत कई, बंदगी कई, उनखे ओतिरी कोटा मिलंदी। कोटा सुभाणे पढ़ी हो सुता पिया आहियूं सॼी राति खोगरा, पर हे अलाह वारा, हे रब जा प्यारा, जेके सारी सारी रात कुरान खोले पढ़नि, हदीस खोले पढ़नि, ॾींहं जो किताबनि जो मुतालियो कनि, ॾींहं जो राति जो मुतालियो कनि, ॾींहं जो शागिर्दनि खे पढ़ाइनि, इहे आलिम, इहे सालिह, इहे रातनि जे जाॻण वारा, इहे तहज्जुद पढ़ण वारा जेॾी महिल उथंदा बेक़दर अमली, हर को पंहिंजे अमलनि जे आहर सिफारिश कंदो। जंहिं वटि जेतिरा घणा अमल हूंदा, उहो ओतिरनि घणनि खे छॾाए जन्नत ॾे वठी। जेॾी महिल हज़रत साईं सोनो सैयद ताज मोहम्मद शाह उथंदो, उहो पंहिंजे अमलनि आहर सिफारिश कंदो। हज़रत साईं सैयद छुटल शाह उथंदो, पंहिंजे अमलनि आहर सिफारिश कंदो। पर मुंहिंजो सोनो सरदार मशहूरियुनि वारो उथंदो, मुंहिंजो मिठो पीर लाड़काणे वारो उथंदो, मुंहिंजो सोनो मुर्शिद मातली वारो उथंदो। क़दर अलाह क़दर अमली, हर को पंहिंजे अमलनि जे आहर सिफारिश कंदो, छॾाईंदो जन्नत ॾे वठी। सुभान अल्लाह। पोइ जेके तव्हां वञी कचहरियुनि में वेहो था न, अलाह वारनि जी सोबत में, मजलिस में, उन्हनि जे पातड़े में वेहो था, कॾहिं तव्हां ते शफ़क़त जो हथ रखियूं, तव्हांखे रुॻो ॾिठूं, निहारियूं तव्हां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बगदाद में हिकिड़ो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह। हीअं अचे पियो बाज़ार मां गुज़रियो, हिकिड़ो माण्हू मवाली नशे में धुत छेड़ खाईंदो हलंदो पियो वञे। बुज़ुर्ग जी उनखे नज़र पई, अल्लाह मुस्लमान कीअं नशो कयूं, कीअं छेड़ खाईंदो थो अचे। ॾिठई, ॿिए ॾींहं ते उहो मवाली मरी वियो। ॾिठसि त जन्नत में घुमंदो थो, आप में केरु ॾिठुसि जन्नत में थो घुमे। अरे माली तूं कीअं जन्नत में? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बगाली आए, मूं वटि न अमल हो, न इबादत हुई, न नेकी हुई, न चङाई हुई, पर टियों ॾींहं जी ॻाल्हि आहे, नशे में वञा पियो। हज़रत बिशर हाफ़ी जी मूं ते नज़र पई, निहारियई, मूं ते अरमान पियो करे त मुस्लमान नशे में कीअं छेड़ खाईंदो थो वठे। मूंखे ॾिठई, मूं ते बाझ कयई। रब फरमायो, इन वजूद ते मुंहिंजे बिशर हाफ़ी जी नज़र पई आहे, इनखे दोज़ख में कोन साड़ींदुसि, दर जन्नत जा खोले ॾियो। ये अल्लाह जे वलीअ जी नज़र थी पवे तब माफ़ी जी उम्मीद आहे। हो ॾिठा, मुंहिंजे आका फरमायो, हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, इमाम बज़ार पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे। आका करीम फरमायो, इन रजुल ला यशफउ रजुलैन वसलासा। टिन माण्हुनि जी सिफारिश कंदो, को टिन जी सिफारिश कंदो। को त साईं फरमायो, यदखुलुल जन्नत बिशफाअत रजुलिन मिन उम्मती अक्सर मिन अदद मुदर। अरब में हिकिड़ो कबीलो आहे मुदर, वॾो कबीलो आहे, उन आदमशुमारी तमामु घणी आहे। सभिनी अरब जे मुल्कनि में अॼु ताईं मुदर कबीलो मशहूर आहे।
अॼु ताईं उनजी घणियूं बस्तियूं घणा शहर घणियूं आबादियूं मुदर कबीले जूं आहिनि। साईं फरमायो जेतिरी मुदर कबीले जी आदमशुमारी आहे जेतिरा इन कबीले में माण्हू आहिनि मुंहिंजी उम्मत जो हिकिड़ो वली उथंदो मुदर कबीले जेतिरा माण्हू छॾाए जन्नत ॾे पहुचाईंदो। सुठे ॻाल्हि सम्झ में आई हले न को ॿिनि खे थो छॾाए को टिनि खे थो छॾाए को वरी सॼे कबीले मुदर जेतिरा माण्हू थो छॾाए। हर कंहिंखे हर वलीअ खे हर सालिय खे हर आलिम खे अल्लाह वटां कोटा मिलंदी। कोटनि खे छॾा कोटनि खे छॾा अॻियां सुणाए हुन जी उम्मत खे छॾियो उन को बहानो त खपे। सुभान अल्लाह। फज़ाइल सहाबा किताब में इमाम अहमद बिन हंबल रिवायत आणे इहा रिवायत इमाम अबू नुहैम भी आंदी आहे। हज़रत अतिया उफी रिवायत करे हज़रत काबुल अहबार रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़े ॾियारे अखज़ बिहुजुरतिल अब्बास हज़रत अब्बास मदीने वाले साईं जो चाचो छा रिश्ते में मदीने वाले साईं जो चाचो ऐं हज़रत काबुल अहबार काब जी माना है सरदार अहबार हिब्र जो जमा हुआ हिब्र माना वॾो आलिम अहबार घणा आलिम काबुल अहबार यानी आलिमन जो सरदार। हज़रत काबुल अहबार आलिमन जो सरदार तौरात जो आलिम हुयो ज़बूर जो आलिम हुयो इंजील जो आलिम हुयो वरी क़ुरान जो बि आलिम थियो। हज़रत काबुल अहबार हिकिड़े ॾींहुं चए पियो त साईं जन जो चाचो मदीने वाले साईं जो चाचो हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब आयो त हज़रत काबुल अहबार ने खे ठाकुर पर मुस्तफा जे चाचे खे मदीने वाले मीर जे चाचे खे ठाकुर पर कई त हज़रत अब्बास चयुसि त काब अॼु त ॾाढा प्यार थो ॾींदो मूंखे थो पाईंदो चईसि ॻाल्हि इहा आहे त मूंखे रुपए जी लालच मूंखे जो भाकुर थो पायां मूंखे पंहिंजी लालच चिड़ी आहे कहिड़ी लालच थी मूं में जी हा मूं मदीने वाले साईं खां ॿुधो हुयो इन्नहु लैस अहदुन मिन आल बैत नबिय्यिन युस्लिमु इल्ला कानत लहू शफा। मुस्तफा करीम जे आल बैतन मां हुजूर जी आल मां सैयदन मां आले रसूल मां हर फर्द जेको मुसलमान वो हर अहल बैत क़यामत जे ॾियारे शफाअत कंदो क़यामत जे ॾियारे पंहिंजे ॼातलनि सुञातलनि खे हर सैयद शफाअत कंदो। अॼु भाकुर जो पाया आहे मुस्तफा जो चाचो ई नबी जे घराणे जो फर्द आई तुंहिंजो बि क़यामत जे ॾियारे शफाअत जी कोटा हूंदी। भाकुर हिन जे लाइ थो पाया त मुंहिंजी सिफारिश कजाए मूंखे बि जन्नत ॾे वठी ओ सैयदन जे तॾे ते अचण वारो ओ सैयदन जो उर्स मल्हाइण वारो ओ सैयदन सां मोहबत रखण वारो अॼु जेकॾहिं तो सैयद सां प्यार रखियो आहे आले रसूल जी इज़त कई आहे त इहा बि क़यामत जे ॾियारे शफाअत थींदी। अजीब ॻाल्हि आहे मदीने वाले साईं फरमायो त जेको मुंहिंजे सैयद मुंहिंजे आले रसूल सां मुंहिंजे घराणे ते कंहिं बि फर्द सां नेकी करे चङाई करे एहसान करे उनजो मुंहुं ते थोरो आहे इहो थोरो उनजो क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद करीम पाण लाहींदा। सुभान अल्लाह पुट सम्झी न सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हां सैयद समझी आले रसूल समझी
कि इज्जत कयो था 5 रुपया नजरानो के सैयद के ॾिनो कपड़न जो वॻो वठी के सैयद के ॾिनो साईं गुरमंदा जो तुंहिंजो मुंह ते थोरो आहे क़यामत जे ॾियारे मां मोहम्मद कंहिंजा थोरा रखंदुसि कोन उहे थोरा लाहींदुसि सुभान अल्लाह हिकिड़ो मशहूर वाक़ियो आहे हज़रत सैयद ताइफ़ा हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह मल्लु हुयो मल्ल पहलवान मल्ल मलाकड़े में मल्ल विढ़ंदो हो कोई मुक़ाबिलो न करे सघंदो बादशाह जेको बगदाद जो हो उन पघार ॾींदो बादशाही मल्ल हुयो बादशाह को शौक़ीन हुयो मल्ल मलाकड़े ॾिसण जो पोइ हिकिड़े भेरे हिकिड़ो ओड़ो माण्हू ज़ईफ़ माण्हू कमज़ोर नहीफ़ बदन जो उन जो बाबा हिन बादशाह वारो मल्ल जुनैद किथे माण्हू सां मल्ल विढ़ंदुसि माण्हू चयो कद्दू काठ ॾिसी वरी हे जुनैद सां मल्ल विढ़ंदो हेॾो पहलवान मञर सॼे इराक में केरु जो मुक़ाबिलो करण वारो कोन्हे हे मल्ल विढ़ंदो चई बाबा मल्ल विढ़ंदो मल्ल आहे अखर सां मल्ल आहे गुरु हुजे गुरु थोड़ा और भी बादशाह की खबर पहुती तो हिकिड़ो मल्ल आयो आहे को माण्हू उहो चए थो त मां बादशाह जे मल्ल पहलवान जुनैद सां मलाखड़ो कंदुसि बादशाह चयो त इहा मल्ल मां बि ॾिसंदुसि ॾींहुं मुक़ररु थियो वक़्तु मुक़ररु थियो मैदान मुक़ररु थियो हेॾो बादशाह वेठो वज़ीर मुशीर अमीर कतारूं सिफ़ूं करे वेठा होॾो वरी आवाम राज रैयत विच ख़ाली मैदान में ॿई मल्ल अचे बीठा हेॾो जुनैद बगदादी होॾो कुराड़ो ज़ईफ़ुल उमिर जेॾीमहिल मैदान में आया ॿई चेलनि खे संदरा ॿधऊं ओॾीमहिल उहो पीर मर्द कुराड़ो जुनैद खे कननि में थो चवे ओ जुनैद न को मल्लू आहियां न मलाखड़ो ॼाणा न मूंखे कुश्ती ॾांहुं ईंदी आहे मां मिस्कीन सैयद आहियां आले रसूल आहियां न्याणियूं मुंहिंजूं बालग आहिनि परणाइण थो चाहियां को मुंहिंजी मदद नथो करे हाणे इहो बहानो कयो अथनि तूं महिरबानी करे किरी पइजाए मां तोखे दसे विझां मूंखे इनाम मिलंदा बादशाह इनाम ॾींदो है वज़ीर मुशीर ई सभई मूंखे तोहफ़ा ॾींदा इनाम ॾींदा मुंहिंजो गहो करी वेंदो जुनैद जे लाइ त वॾी आज़माइश थी वई नालो बीठल आहे नालो पंहिंजो केरु थो छॾे इज्जत शोहरत पैसो दौलत पघार पर होॾो मोहम्मद मुस्तफा जी ज़ात अची वई जुनैद सोचो हेॾो दुनिया आहे होॾो मोहम्मद मीर सैयद चयो जुनैद अॼु मुंहिंजी इज़त रखी या न रखी तुंहिंजे हथ में आहे चई बस हाणे मूंखे ॻाल्हि क़बूल आहे मां किरी पहुतुसि तूं मल खटी वञजांइ ॿ मलूं थींदियूं ॿई मलूं तूं मां तुंहिंजो कमु थी वञे मुंहिंजी बेइज़ती मूंखे क़बूल जेॾीमहिल मल जे लाइ ॿई मैदान ते संदरा ॿधी आया जेॾीमहिल कुश्ती शुरू थी ख़बर न पई जुनैद फाको करे हेठि किरियो कुराड़ो खटी वियो कालियूं वधी वियूं ख़ुशियूं थी वियूं बाबा ॻाल्हि सम्झ में नथी अचे हेड़ो पहलवान यकदमि किरी कीअं पियो ॿी मल ते ॿी ॾिसो मर्द जी पोई मल वरी ॿी मल थी वरी ॿी मल में बि जुनैद किरी पियो सैयद खटी वियो जेॾीमहिल जुनैद ज़मीन ते किरियो आहे त ॿिए भेरे किरण सां बेहोश थी वियो किरण सां बेहोश थी माण्हू परेशान थी विया सैयद परेशान थी वियो बादशाह जो त छा थियो तबीब घुरायो हकीम घुरायो छा थी वियो जुनैद खे घणी देर ताईं बेहोश रहियो जेॾीमहिल होश आयो अखि खोली सैयद जा हथ चुमण लॻो ॻाल्हि छा आहे जी ॻाल्हि इहा आहे जेॾीमहिल मूं पाण खे हेठि किरायो ॿियो भेरो पाण खे हेठि
न हुई, मदीने जी सरजमीन हुई, मुहम्मद अमीर जो फाकुर हुयो। सोने महबूब फरमायो तो मुझे सैयद जी इज्जत कया जुनेद जमीन ते नकरन दिनो मुके पंजी झोली में करे वरतो जी का देर वे जो मदीने वाले साईं दे फाकुर तो मुझे सैयद जी इज्जत कया, मुझे आल जी इज्जत ताम कयो सोने हबीब सीने साला तो विलायत जा आला मकाम मिला, सैयद ताइफा यानी वलियन जी जमात जो सरदार, कादरी सिलसिले जो मुर्शिदा जुनेद, सोहरवर्दी सिलसिले जो मुर्शिदा जुनेद, मुझा दोस्तों चिश्ती सिलसिले जो मुर्शिदा हजरत जुनेद, सैयद जी इज्जत जो सदको उनके रब एड़ा इनाम एड़ा इकराम नवाज़ी ओ मिठा जी इज्जत कयो, सालिहन जी इज्जत कयो, आलमन जी इज्जत कयो, आले रसूल जी इज्जत कयो के सैयद के मेरा कपड़ा दिसी नफरत न कयो, के सैयद के तानो न जो मेहरो न जो, के आलिम की हिकारत तकीर न कयो, के अल्लाह वारे के सालिया काम कयो। इहो तव्हां जो अमल तव्हां के हिते भी फायदो ॾींदो, हुते भी फायदो ॾींदो। सुभान अल्लाह, इहो सभु उधार हुआ। सुभान अल्लाह। बेशक तू उधार खाई वेंदे, अलाह के जी उधार न खाईंदो, मदीने वारो साईं के उधार न खाईंदो। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनन इब्न माजा में हदीसा, किताब शरीयह में इमाम आजुरी रिवायत आंदिया ऐ हदीस जो रावी मोहम्मद मुस्तफा जो 3 नंबर खलीफो उस्मान बिन अफ़्फ़ान, उस्मान गनी तुंहिंजा उम्मत जे मथां थोरा कुरान कयो गॾु तो गुण गाइण खां गोरा, उस्मान गनी तुंहिंजा उम्मत जे मथां थोरा। उस्मान इब्न अफ़्फ़ान रज़ी अल्लाहु अन्हु क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यशफ़अ यौमल क़ियामत उस्मान बिन अफ़्फ़ान को रिवायत करे, मदीने वाले साईं फरमायो त क़यामत जे ॾियारे 3 क़िस्मनि जा माण्हू शफ़ाअत कंदा, 3 क़िस्मनि जा। केड़ा? साईं फरमायो अल अंबिया सुम्मल उलमा सुम्म शुहदा, नबी सिफारिश कंदा, आलिम शफाअत कंदा, शहीद शफाअत कंदा। सुभान अल्लाह। पहिरीं हदीस ॿुधाई सालिया वली शफाअत कंदा, ॿी हदीस ॿुधाई मैं त सैयद शफाअत कंदा, वरी हिन हदीस में आलिम शफाअत कंदा। जुदा जुदा खूबियूं आहिनि न, को आलिम आहे, को क़ुरान जो हाफ़िज़ आहे, जेको हाफ़िज़ आहे सो आलिम कोन्हे। मुमकिन आहे जेको आलिम हुजे हाफ़िज़ न हुजे, मुमकिन आहे त को आलिम आहे पर वली न हुजे। मिठा हर के रब जुदा सिफ़तूं खूबियूं ॾींदो आहे, पर के शख़्सियतूं के उम्मत में अहिड़ा फर्द भी थींदा आहिनि जिन खे अल्लाह घणियुनि खूबियुनि खे जमा कंदो आहे। हिकिड़ी जीअं असांजे माज़ी क़रीब में
सरदार मशहूर वारो साईं आलिम भी हुयो मुफ्ती भी हुयो कारी भी हुयो वली भी हुयो सोनो सैयद ताज मोहम्मद शाह तव्हांजे शहर जो आलिम भी हुयो सैयद भी हुयो वली भी हुयो मुस्तजाब दावात भी हुयो हेतिरियूं खूबियूं घट माण्हुनि में गॾु थी सुभान अल्लाह ओ मिठा हिकड़न माण्हुनि में हिकड़ी खूबी आ सैयद आ पर आलिम कोने हाफिज कोने पर हिकड़ो आलिम भी आहे सैयद भी आहे ऐं वली भी आहे ॿुधाए त उनजी केॾी सिफारिश हूंदी उनखे केतिरी कोटा मिलंदी सल्लल्लाहु अलैहि या काका बना रसूल अल्लाह इमाम बज़ार रिवायत आंदी आ मजमऊ ज़वाइद में इमाम हैसमी रिवायत आंदी आ मदीने वाले साईं फरमायो त अव्वल मन यशफा यौमल क़ियामतिल अंबिया सुम्मा शुहदा सुम्मल मुअज़्ज़िनून क़यामत जे ॾियारे पहिरीं पहिरीं सिफारिश नबी कंदा ऐं नबीअ में मुंहिंजो आका सभिनी जो सरवार अना अव्वल शाफ़िन यौमल क़ियामत साईं फरमायो सभिनी खां अव्वल शफ़ाअत मोहम्मद करीम सुभान अल्लाह वो ॿिया नबी सिफारिश कंदा वो साईं फरमाइनि था पहिरीं शफ़ाअत नबीअनि जी थींदी सुम्मा शुहदा पोइ शहीद भी शफ़ाअत कंदा सुभान अल्लाह साईं फरमाइनि था सुम्मल मुअज़्ज़िनून पोइ बांगा भी सिफारिश कंदा बांगा जेको बांग त चवे न थी मस्जिद ये सभे तो हैया अल सलात अचो नमाज़ ते हैया अल फलाह अचो छुटकारे ते ये बांगा जेॾी महिल उथंदा न उनजी किचूं वकियूं ऊचियूं सुभान अल्लाह सोहणियूं सूरतूं सभिनी खां ऊचा बीठा हूंदा माण्हू चवंदा इहे केर आहिनि मथां ऊचा गातरा कयूं बीठा आहिनि इहे केर आहिनि चवंदा इहे बांगा आहिनि जेके निमाज़ जे लाइ माण्हुनि खे सॾींदा सुभान अल्लाह बांगे बांगे चई फजर जी असलात खैरुम मिनन नौम ऐं लांडर सवड़ फिटी कई सुभान अल्लाह हेॾो भाग्य जी बांग आई ऐं हेॾो हिन आशिक नरम गरम बिस्तरो छॾियो छड़ो त जीअं तीअं सगड़े जो उथण अञा बि ॾुखियो ई मां त सवड़ नथी छॾे सवड़ नथी छॾे अलाए सवड़ वारी नथी छॾे ओ मिठा नरम गरम बिस्तर छॾे फजर जे लाइ उथे थो बांगे जी बांग ॿुधी क़यामत जो ॾियारो थींदो रब पुछा कंदो बांगा जेॾी महिल तो बांग चई तुंहिंजे पाड़े जा कहिड़ा कहिड़ा माण्हू निमाज़ ईंदा सुभान अल्लाह माना हे भायो मुंह खमू ईसो मुसो ने हो मिते रो खने रो असांजे सिंध जा नाला अहिड़ा सुभान अल्लाह पल्लू बि नालो आहे टांडेरो बि नालो आहे फोटो बि नालो आहे बसि पाणे खाई वञे ये बांगा में क़यामत जे ॾियारे अल्लाह जे हुज़ूर में शाहिदी ॾींदा शफ़ाअत कंदा ऐं कुरान में शफ़ाअत रमज़ान में शफ़ाअत कंदा ये मस्जिद में शफ़ाअत कंदी जे मस्जिद में नमाज़ पढ़ी थो या मस्जिद में शफ़ाअत कंदी ऐं जेकॾहिं कचो ॿार किरी पियो न कचो ॿार ॼमंदो 9 महीने पर 6 महीने किरी पियो 7 महीने 8 महीने कचो ॿार किरी पियो इनखे मुकम्मिल इंसान बणायो वेंदो मुकम्मिल माण्हू बणाए इनखे हुज़ूर जी उम्मत में शामिल कयो वेंदो सुभान अल्लाह ऐं पोइ उनजा पीउ माउ मुजरिम लोहारी मलाइके खे हुकुम मिलंदो उनखे वठी विझो दोज़ख में विझोसि जहन्नम ॾे मलाइके वठी ज़ंजीरनि में छिकींदा उहो ॿार जेको कचो किरियल हो न मुकम्मिल माण्हू थी ईंदो उहो पंहिंजे पीउ माउ खे पकड़ींदो मलाइके छिकींदा दोज़ख ॾे ॿार छिकींदो जन्नत ॾे
उन्हें बार ॾे गिर में एतिरो पावर ॾींदो जो मलाइक छॾाए न सघंदा उन खां पीउ मां मलाइक चवंदा मौला अहिड़ो काबू कयो दिन जो हे त छॾे ई कोन थो रब करीम फरमाईंदो ए बारड़ा छा थो चवी चवंदो मौला कच्चो केराई दुनिया में न अबे जो गोद ॾिठम न अमर जी झोली ॾिठम न अम्मा जी ममता ॾिठम न पीउ जो प्यार ॾिठम दुनिया में बि छिन ई न अबे अम्मा खां हाणे बि वरी छिनंदे छा मां वञा जन्नत में बाबो वञे दोज़ख में अम्मा वञे जहन्नम में मां कोन छॾींदुसि मौला कोन छॾींदुसि हदीस जा लफ़्ज़ आहिनि ग़ैरपुर वारा ॿुधो त सही न हदीस जा लफ़्ज़ ॿुधंदो पोइ अलाह तबारक व तआला फरमाईंदो अय्युहा सिक़्तल मराहिम रब्बहू ओ कच्चा किरियल ॿारड़ा पंहिंजे रब सां बहस करण वारा रब सां झगड़े करण वारा ॿारड़ा मठ पिढ़े खे माणे खे हल चवंदो सुभान अल्लाह दिमाग बुले जो ख़राब थिया तो वली भी जो बात करो किचो बानो अल्लाह सां झगड़ो करे पीवा के छॾायो हां हे चदो वली चाचा पुत्र के चदो नबी जी शफाअत को मुखे एकड़ो माण्हू मिलियो मदीने शरीफ में मस्जिद नबवी शरीफ में कत काट वडो हुजे ईअं तूफान जहिड़ो मुखे ये बा मौत हुई थी दिल पर साईं तू ही खैर आहे जी तू मान के चवंदी त नबी सिफारिश कंदो दस्तगीर शफाअत कंदो पीर जो पीर शफाअत कंदो मुर्शिद शफाअत बाबा कुछ कोन थींदी मता नबी जे आसरे मता नबी वलियन जे आसरे वेठा हुजो कुछ कोन थींदो नबी वटा पंजो मुंडो मारियो पंज अमल कयो तू गुमराही माण्हुनि खे गुमराह थो करी जिन पर साईं माण्हू तुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधनि था माण्हुनि खे गुमराह न कंदो कर कोन थींदी नबी वलियन मथां पंहिंजा वञी अमल कयो मुखे तो बाहे लगी हुई माजू गाल बुझो अरबी जान दो कि मां रंदो 30-35 साल का जिद्दे में रंदो या मुझो भाग बोले ते मस्जिद में पेश मामा पेश मामा ते मुझो भाग हिते जिद्दे जी मस्जिद में पेश मां भी जान दो मुझे दिया वरतो मां बामा साईं जो जेको मस्जिद नबवी शरीफ जो तुर्कन वारो हरम कुबन वारो वरी अॻियो जेको बाबू सलाम खां विच में गेट ठहियल आहे सोलर सुभान अल्लाह सलामुद्दीन हां तते तो मजाक कई मां तोड़ करो मां वरतो मां सुबाह मां वठी वियो साज़ उन गेट ते अॼु ताईं मता वञो न मदीने शरीफ जा हदीसूं लिखियूं थियूं हिकिड़ी हदीस लिखी पई आहे शफाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती मुंहिंजी शफाअत मुंहिंजे उम्मत जे कबीरनि गुनहगारनि जे लाइ हूंदी कबीरा गुनाह वॾा गुनाह जे कत्ल कबीरो गुनाह हुआ शहर जादू कबीरो गुनाह हुआ पीउ मां जी नाफरमानी कबीरो गुनाह हुआ कूड़ो कसम खणण कबीरो गुनाह हुआ अल्लाह सां शिरक करण कबीरो गुनाह हुआ साईं फरमाए त अहिड़नि कबीरनि गुनाहगारनि जे लाइ मां मोहम्मद शफाअत कंदुसि उन्हनि खे छॾाए जन्नत ॾे वठी वेंदुसि ये थोड़ा बटे मुझे पढ़ मेरी फोटो कटाई मुझे अपने के अंदर का वरी मुझे नागते हल वरी के कते आया थी उते हदीस आज ते लिखी पे सोनारी वाला पढ़ इन शफाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन क़यामत जे ॾियारे मुंहिंजी शफाअत हक़ हुआ सच हुआ बरहक हुआ पर कंदुसि शफाअत उन जी जेको ईमान शफाअत ते रखंदो मञंदो उन जी शफाअत कंदुसि जेको मुंहिंजी शफाअत नथो मञे उन जी शफाअत कंदुसि बि कोन लिखियो पियो आहे
असां सुन्नी शफ़ात में उम्मीदवार आहियूं, शफ़ात मञंदा आहियूं, तव्हां वहाबी न मञंदा आहियो, तव्हांजी शफ़ात थींदी बि कोन। असां करा आहियूं, गंदला आहियूं, मुस्तफ़ा शफ़ात कंदो पाण सां गॾाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तस्वीर कढी जोने के तोरे भाउ खे पढ़ाइजे ऐं ॿिए कंहिंखे बुरो मुराणो को हुजे जोने खे पढ़ाइजे चइजे हीअ पिणे तुंहिंजे लिखी आहे, मूं कोन लिखी आहे। ओ मिठा अल्लाह जे प्यारनि जी शफ़ात थींदी, वलियनि जी शफ़ात थींदी, पर वॾो शफ़ी त मदीने वारो साईं। साईं जी शफ़ात खपेव? शफ़ात खपे त घणो दुरूद पढ़ो, घणी सलात पढ़ो, उथंदे वेंदे रात ॾींहुं दुरूद कसरत सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जे पासे में हिकिड़ो जलसो थियो, उन में जी बहादुरी हुजे। पोइ जलसो त थियो, पोइ वरी वेठासीं मामी जे कमरे में, साईं हुजे मां हुजां, बसि हिकिड़ो ॿ ॿिया माण्हू हुजनि। साईं मूंखे साईं सैयद ताज मोहम्मद शाह रहमतुल्लाह अलैह फरमाया त साईं असां तव्हांजे तकरीरुनि में माण्हू जाम था अचनि, तव्हां तकरीर में दुरूद घटि पढ़ाईंदा आहियो, मुंहिंजो तव्हांखे अर्ज़ु आहे त दुरूद घणो पढ़ाईंदा कयो। जेतिरा माण्हू दुरूद पढ़ंदा, जेतिरा घणा माण्हू दुरूद पढ़ंदा, सोणे हबीब वटि दुरूद पहुचंदो, उन्हनि खे बि सवाबु थींदो, तव्हांखे बि सभिनी जो सवाबु तव्हांखे मिलंदो। मुंहिंजो साईं ॻाल्हि तव्हांजी लख जी आहे, मां मञी मां कंदुसि इहे। हाणे साईं जे चवण सां 3 भेरा वरी दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह रसूल अल्लाह वसल्लम अलैका या जे मदीने वाले दी शफ़ात खपे त दुरूद घणो। सुभान अल्लाह। ऐं जे सोणे नबी जी शफ़ात खपे त सोणे नबी जी सुन्नत ते हल, शरीयत ते हल, महबूब जो हुकुम मिले तो उन ते अमल कर, 5 वक़्त नमाज़, मस्जिद खे आबाद कर, रब जो ज़िक्र कर, क़ुरान जी तिलावत कर, मथो रात अचे वधी कोई बरकतुनि वारी। सुभान अल्लाह। रात के बारे में कुछ ॿुधायो। कहिड़ी रात आहे? न जेका तव्हां चवंदा आहियो नालो उहो खणो। 15 शबान रात ॼाटियुनि वारी, फटाकनि वारी, मशालनि वारी। पुट इहो तरीक़ो ॼाटियुनि वारो अथव, काफ़रनि जो तरीक़ो, हिंदुनि जो रस्म आहे। बाहि ॿारण, फटाका, मशालूं या इहे ॾिया ॿारण, जे हिंदू ॾियारी अॼु मल्हाईंदा आहिनि, ॾिया ॿारींदा आहिनि, हिंदुनि जी रस्म आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो न आहे। तव्हां सची ॿुधायो ख़ैरपुर वारो, तव्हांखे टिल्लू मल वारो रस्तो थो वणे या मदीने वारे साईं जो रस्तो? मदीने वारे साईं जो। साईं मदीने वारे साईं जो। सोने नबी जो तरीक़ो छॾे ऐं हिंदुनि वारी काफ़रनि वारी रस्म वठंदे न साईं। ख़ैरपुर नाथनि जा जे फटाको न थिए, न थींदो। वाइदो कयो मूंसां। इंशाअल्लाह साईं न थींदो। इंशाअल्लाह। कोनी करे छोले बांगड़े बांग तुंहिंजा मुंहुं दिया जाए, बांग तुंहिंजा है न, पैसा तूं थोड़ी न। इहो फटाको न छुटणु खपे। दुकान वारनि खे हथ ॿधी थो अर्ज़ु कयां त इहो फटाका वटाका न रखिजो दुकान ते, जाइज़ नाहे।
पैसे जो नुक़सान, माल जो नुक़सान, सेहत जो नुक़सान, दीन ईमान जो नुक़सान आहे। इन ॾींहं ते फटाका न, इन रात में ॼाटियूं न ॿारजांइ, इन रात में अल्लाह जो ज़िक्र कजांइ, क़ुरान पढ़जांइ, नफ़िल पढ़जांइ त अल्लाह जी रहमत। सुभान अल्लाह के बारे में कुछ बताओ। 15 शअबान जी रात ते सलातुल खैर जी नमाज़ 50 नफिल 100 रकातूं जेको इहा नमाज़ पढ़े पूरी जिंदगी जा गुनाह रब बख्श थो। सुभान अल्लाह। जेको माण्हू सुरमो पाए 21 जे हिसाब सां 3 साॼी में 2 खाॿी में 5 थी में या 3 हेॾों ये हेॾों बि 21 हेॾों बि 21 12 21 जो हिसाब पंहिंजे हिसाब सां लॻाए 21 जे हिसाब सां अखियुनि में सुरमो पाए पूरो साल उन जूं न अखियूं उथंदियूं न ॾुकंदियूं न अखियुनि जी का बीमारी। 15 शअबान जी रात जेको माण्हू 3 भेरा सूरत यासीन जी तिलावत करे पूरो साल उन जे रिस्क में बरकत। सुभान अल्लाह। मुसीबतूं आफ़तूं शामतूं रब टारे छॾींदो। सुभान अल्लाह। उन जे रिस्क में रब बरकत विझंदो। 15 जो ॾींहुं जेको नफ़ली रोज़ो रखे न वो हिकिड़ो रोज़ो साल जे रोज़नि जे बराबर। सुभान अल्लाह। याद मलाई भी इंशाअल्लाह इंशाअल्लाह। वरी हिन साल त वॾी महिरबानी आहे न 15 जी रात वरी जुमे जी रात थी आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान सुभान सुठी मजलिस में वञी के अला वारनि सां सालियनि सां गॾिजी गुज़ारी पोइ त वरी पंहिंजो सम्झो त फोटो बि पइजी वञे। सुभान अल्लाह। तव्हांखे दावत ॾियां थो 15 शअबान जी रात दिलबराबाद मोरे में मोहम्मदी महफ़िल थींदी, सलात तस्बीह जमात सां थींदी, ज़िक्र फिक्र थींदो, छा करणो आहे छा न करणो आहे पूरी तरह सुन्नत मुताबिक़ इहा रात मल्हाईंदासीं इंशाअल्लाह। तव्हां सभिनी खे दावत आहे। अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾींदो, मदीने वाले साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी ॾींदो ऐं हिन सुहिणे सैयद जो ही आस्थानो ही मदरसो क़यामत ताईं रब आबाद ऐं शाद रखंदो। साईं जे बचनि जे इल्म में अमल में फैज़ में बरकतूं अता फरमाईंदो। अल्लाह कंदो ही आस्थानो ही मदरसो वसंदड़ हूंदो, असां ॾिसंदासीं दिलियूं ठरंदियूं। वमा अलैया अल्लाह। हाफ़िज़ सऊद अहमद असांजे मदरसे जा हाफ़िज़ान वटि दस्तार आहे। वियो दस्तार जे लाइ असीं पहिरियों वर गुज़ारिश कंदासीं। पहिरियों वर ॾे साईं दस्तार मुबारक पाराइनि था हाफ़िज़ सऊद अहमद रिज़वी साहब। सभी चओ सुभान अल्लाह। हर साल 1-2-4 हाफ़िज़ मदरसे मां थियनि पिया ऐं असीं ख़ुशि नसीब आहियूं। नाराए तकबीर, नाराए रिसाला, नाराए तहक़ीक़, नाराए हैदरी।